मुमलकती वज़ीर खीहलदास कोहिस्तानी चयो आहे त पाणी जे मामले ते सिंध सां ज़्यादती न थींदी, सिंध जा ख़दशा ख़तम कराया वेंदा। ठटे में मीडिया सां ॻाल्हाईंदे खीहलदास कोहिस्तानी चयो त सिंध वासियुनि जे सलाह मशवरे सां ई अॻिते वधंदा। हुन चयो त वज़ीर आज़म ऐं नून लीग क़यादत पीपल्स पार्टीअ सां राब्ते में आहे, ख़दशा ख़तम कराया वेंदा। मुमलकती वज़ीर खीहलदास कोहिस्तानी जो चवणु आहे त पाणी जे मामले ते सिंध सां ज़्यादती न थींदी, सिंध जा ख़दशा ख़तम कराया वेंदा। ठटे में मीडिया सां ॻाल्हाईंदे खीहलदास कोहिस्तानी चयो त सिंध वासियुनि जे सलाह मशवरे सां ई अॻिते वधंदा। हुन चयो त वज़ीर आज़म ऐं नून लीग क़यादत पीपल्स पार्टीअ सां राब्ते में आहे, ख़दशा ख़तम कराया वेंदा। हिकु भेरो ॿीहर हिन अहम ख़बर जे हवाले सां अव्हां खे अपडेट कंदा हलूं। मुमलकती वज़ीर खीहलदास कोहिस्तानी जो चवणु आहे त पाणीअ जे मामले ते सिंध सां ज़्यादती न थींदी, सिंध जा ख़दशा ख़तम कराया वेंदा। मुमलकती वज़ीर खीहलदास कोहिस्तानी चयो आहे त पाणी जे मामले ते सिंध सां ज़्यादती न थींदी, सिंध जा ख़दशा ख़तम कराया वेंदा। ठटे में मीडिया सां ॻाल्हाईंदे खीहलदास कोहिस्तानी चयो त सिंध वासियुनि जे सलाह मशवरे सां अॻिते वधंदा। हुन चयो त वज़ीर आज़म ऐं नून लीग क़यादत पीपल्स पार्टी सां राब्ते में आहे, ख़दशा ख़तम कराया वेंदा। अहम ख़बर खां अव्हां खे अपडेट कंदा पिया हलूं। मुमलकती वज़ीर खीहलदास कोहिस्तानी चयो आहे त पाणी जे मामले ते सिंध सां ज़्यादती न थींदी, सिंध जा ख़दशा ख़तम कराया वेंदा। ठटे में मीडिया सां ॻाल्हाईंदे खीहलदास कोहिस्तानी चयो त सिंध वासियुनि जे सलाह मशवरे सां ई अॻिते वधंदा। हुन चयो त वज़ीर आज़म ऐं नून लीग क़यादत पीपल्स पार्टीअ सां राब्ते में आहे, ख़दशा ख़तम कराया वेंदा। मुमलकती वज़ीर खीहलदास कोहिस्तानी जो चवणु आहे त पाणी जे मामले ते सिंध सां ज़्यादती न थींदी, सिंध जा ख़दशा ख़तम कराया वेंदा। ठटे में मीडिया सां ॻाल्हाईंदे खीहलदास कोहिस्तानी चयो त सिंध वासियुनि जे सलाह मशवरे सां ई अॻिते वधंदा। हुन चयो त वज़ीर आज़म ऐं नून लीग क़यादत पीपल्स पार्टीअ सां राब्ते में आहे, ख़दशा ख़तम कराया वेंदा। मुमलकती वज़ीर खीहलदास कोहिस्तानी जो चवणु आहे त पाणी जे मामले ते सिंध सां ज़्यादती न थींदी, सिंध जा ख़दशा ख़तम कराया वेंदा। ठटे में मीडिया सां ॻाल्हाईंदे खीहलदास कोहिस्तानी चयो त सिंध वासियुनि जे सलाह मशवरे सां ई अॻिते वधंदा। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे ठटे में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सारंग चांडियो सां। सारंग, अपडेट कजो, हिन हवाले सां खीहलदास कोहिस्तानी जो वधीक छा चवणु हुयो? पानी के मामले से नाल सिंध सां का बि ज़्यादती थियण न ॾींदी ऐं सिंध जी आवाम खे ख़ातिरदारी करण पाणी जे मामले ते सिंध जे आवाम पीपल्स पार्टी जा ख़दशा दूर कराया वेंदा। सिंध जी आवाम जे एहसास नरमी ख़तम करे गुज़िरियल गॾियल मशावरत सां अॻिते वधंदा। केनाल जे मामले हर सूरत में आइनी फॉरम ते हल थींदो। पीपल्स पार्टी एंटी पीपी फॉरम जे सभु एहतियात ज़रूरी आहे, ज़रूर करे रही आहे, पर नाल ई क़ाइदे ऐं वधीक पीपल राब्ते में आहिनि। उन सेकंड में पाणी मर्ज़ ते पाणी जो मामिलो ख़ुशी सां हल कयो वेंदो। मरकज़ी खीहलदास कोहिस्तानी ठट्टो प्रेस क्लब सदर इक़बाल जाफ़र जी बाग जो वफ़ात ते बाद मीडिया से ॻाल्हि कई। पंजाब के सिंध पानी जो फ़रोग़ करणु ॾींदासीं, सिंध खे हिस्से जो पाणी मिलंदो। हिन वक़्तु मजमूई तौर पाणी खोट कुदरती मामले सबबनि जे करे आहे। ठीकु आहे सारंग, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।